पर हेॾे मुराद कुदरती ॾमर मां घणनि ॾींहंनि खां पियो थो ॾिसां त तूं ई तुआरो हे ॾेढ फुटो भाउ रावल खान जे बंगले वारी घेतीअ में वतो था ॿ टे चक्कर ढूमा हणंदा। पुछी सघांव थो कहिड़े मक़सद लाइ हिते फिरंदा था वतो? हा सवाल मक़सद को बि कोन्हे, वांदा आहियूं, रुलंदा अथव तो केॾी महिल हेॾे त केॾी महिल होॾे, हिन में कहिड़ो ॾियो? पर तव्हां ॿई बार बार रावल खान जे बंगले वारी घेती सां पिया था वतो घुमंदा ऐं हेॾे होॾे वतो था ॾिसंदा। शक त पैदा थींदो न। सवाल जेकॾहिं उन घिटी सां का पाबंदी लॻियल आहे त पोइ असां उन घिटी सां कोन घुमंदासीं बाबा। इहो ई त पुछांव थो त बार बार तव्हां साॻी घेटीअ में वतंदव लामारा ॾींदा त ज़ाहिर आहे इंसान जी नीयत में शक त पैदा थींदो त आख़िर तव्हां कहिड़े मक़सद सां हिते आयल हो। अड़े ॿई ॼणा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। जेकॾहिं तव्हां का नियत में खोट खणी हिते पहुता हो त पंहिंजी नियत साफ़ करे छॾियो, छो त तव्हां चङी रीति ॼाणो था त सावल खान खे मुनाफ़िक़ माण्हूअ खां सख़्त नफ़रत आहे, छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि बेठा न आहिनि थींदा। अदा मुराद, मूं तोखे पहिरियां ई चयो हो त कंहिं न कंहिं जो शक ज़रूर थींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।